असल में हिकिड़े भेरे मूंखे फ़ोन आयो अख़लाक़ जो, यादि रहे त उहो राति जो आयो हो। जेकॾहिं ॾींहं जो हुजे हा त शायदि उहो मुख़्तलिफ़ हुजे हा। ऐं उहो वरी मूं ॿुधो त जाने तूने क्या कहा जाने मैंने क्या सुना। सभिनी खे जेके माण्हू मूंखे बि सुञाणनि था, मुंहिंजे बि दिमाग़ जी हालति काफ़ी माण्हुनि खे ख़बर हूंदी आहे। उन फ़ोन में मूंखे अख़लाक़ चयो त भाॼाई ॻाल्हि ई आहे त उन पर ॻाल्हाईंदे वक़्तु एतिरो शर्मिसार हो, एतिरो शर्मिंदो हो जो मां थोरी पहिरें परेशान थियसि त ख़बर न आहे छा आहे। पोइ मूं फील कयो त हुनजी आवाज़ में थोरो गिल्ट बि आहे त मूंखे चवे पियो त बसि भाॼाई छा कयां, मां त ईअं इन जे लाइ न कंदो आहे, पर दोस्त काफ़ी मजबूर पिया कनि। मां थोरो दिलि में जेको आहे न हिकिड़ो ख़ौफ़ वेठो त अलाए किथे इहो थो चवे हाणे दोस्त मजबूर वेठा कनि त शादी कर या छा। पोइ वरी मूं चयो त अच्छा पर ॻाल्हि छा थी आहे, अख़लाक़ ॿुधाए त सही। त चई बसि दोस्त चवनि था त कुझु मुंहिंजे किताबनि ते का ॻाल्हि थिए ऐं सो तव्हां बि भले जेकॾहिं अचणु चाहियो, का बि पंहिंजे मर्ज़ीअ सां कुझु बि कंहिं हिकु कहाणीअ ते लिखिजो या पढ़ी वठिजो। त हाणे मां पाण बि वरी हिकिड़ो हाणे इहो बि डिपेंड थो करे त मां कहिड़ी मूड में किथे वेठी ॿुधां, रंधिणे में आहियां या कंहिं कम में वेठी कयां। सो मूं बि अधु ॻाल्हि ॿुधी ऐं इहा ॻाल्हि छा करणु ख़ुदा जे साम्हूं न थी न त ख़ुदा संभाले वठंदो आहे। सो मूं इहो सम्झो त अख़लाक़ इहो थो चवे त मुंहिंजा जेके बि किताब आहिनि उन्हनि मां को बि मतिलबु जेको किताब आहिनि उन्हनि मां को बि किताबु खणी उनजी कंहिं बि कहाणीअ ते कुझु पढ़ी सघिजे थो। सो ख़ैर मां बि इन ॻाल्हि जे लाइ मशहूरु आहियां त हमेशह कॾहिं कॾहिं मां सही पेपर खणी ग़लति जॻह ते पुॼी वेंदी आहियां। ख़बर पवंदी आहे उहो प्रोग्राम त कल्ह थी वियो या सुभाणे थींदो, पर अॼु मां सही जॻह ते पहुती आहियां ग़लति पेपर खणी। हाणे इहो मां हिन में आहे, मां काइनात आहियां, मूंखे उहो ॻोल्हियो किताबु, उहो साम्हूं साम्हूं पियो, मां हाणे उन किताब ते कुझु लिखी आई आहियां। हालांकि हिन किताब ते बि ॿ कहाणियूं आहिनि जंहिंखे मूं हिते मां ॾाढो तफ़सील सां ॻाल्हाए बि सघां थी, यादि बि। हिकिड़ो त माफ़ी ऐं ॿियो जेका कुते जे बारे में कहाणी हुई, पर उन जे बारे में मां पहिरें इहो सोचियो त मां हीउ पेपर त लिकाए थी छॾियां, कंहिंखे ख़बर बि न पवंदी ऐं मां उन्हनि किरदारनि ते ॻाल्हाईंदसि, पर इन्हनि ते एतिरी तफ़सील सां ॻाल्हि ॿोल थी वई आहे त मां इन करे हाणे इहो जेको लिखी आहियां इहो ई पढ़ो। मां काइनात आहियां किताब में शामिल कहाणियुनि ऐं मर्द जे वेगाणप ऐं अलमियूं उन जे बारे में लिखियो आहे। सोभो ज्ञानचंदाणी अख़लाक़ जी किताब ते मुहागे में लिखे थो ऐं अख़लाक़ जी कहाणी पोयूं पैर ऐं ट्रियास ते उन कहाणीअ मां लिखायो आहे त उन सिल जहिड़ी दुनिया जो अहसासु सॼी दुनिया में आहे। सरमाएदार तोड़े सोशलिस्ट मुल्कनि में हर हंधि आहे, पर असांजे समाज में जिते थोरा ई वरी अॻु हिकु जॉइंट फैमिली सिस्टम हो, उते वेगाड़ेप जो अहसासु हाणे बिल्कुलु नओं आहे। अॻे ॾाॾा बाबा पुट पोटा ऐं वक़्ती तौर ते धियाणा रिश्ता रखंदड़ इंसान ऐं बि गॾु हिकु ॻोठ में वेड़े या क़बीले में रहंदा हुआ, पर हाणे इहो समाज वॾे पैमाने ते ट्रियास पाण टुटी चुको आहे। उहे माण्हू खे कणो थी विया आहिनि, हर कंहिंखे पंहिंजो खणणो पवे थो। इहा हिनजो सोभे जो कोटेशन। अहिड़े टुटल या मुसलसल टुटण जे अमल मां गुज़रंदड़ समाज में इंसान जे हथनि तरनि मंझां रिश्ता वारीअ जी खिसकंदा था रहनि। ऐं हू उन ख़ौफ़ में रहे थो त जॾहिं संदसि हथ मां वारीअ जो आख़िरी ज़रो बि निकिरी वेंदो। अख़लाक़ हिन मौज़ूअ खे अलॻि ट्रीटमेंट सां मुख़्तलिफ़ कहाणियुनि में लिखियो आहे। कहाणी दायरा ई दारा अच्छा कारा में रिश्तनि जी भञ ड्राह खे हू हिन रीति लिखे थो। मूंखे एतिरो ई ॾुखु वरी भेनरुनि जी शादीअ ते थियो, जंहिं सुॾकाए विधो। शादी न पई थिए, हिकु खट ख़ाली पई थिए, हिकु खट ख़ाली, ॿी खट ख़ाली, ऐं उन्हनि ॿिन्ही खटनि ते भाॼायूं अची वयूं, पर उहे खटूं ॼण त पोइ बि ख़ाली रहियूं। अॻिते लिखे थो त खटूं अॼु बि ओतिरियूं आहिनि, बल्कि वधियूं आहिनि। खटनि वधण सां कम बि वधी विया आहिनि। हर हिकु मसरूफ़ आहे, पंहिंजे कम में या कमरे में बंदि आहे। उहा बेरुखी नाहे, ॼण ॾाइण आहे जेका मुंहिंजा गिरह ॻणींदी। सोभो या अख़लाक़ जंहिं समाज जी भञ ड्राह जो ग़म वंडे रहिया आहिनि, इहो ई पिदरशाही समाज आहे, जंहिंखे बदिलाइण जे लाइ दुनिया में तहरीकूं भलियूं आहिनि। उन्हनि तहरीकुनि
शऊर ज़रूरु ॾिनो आहे, पर उन्हनि जे अंदरि जेका भञ-ड्राह थी आहे उहो वक़्त जो तेज़ वहिकिरो ई आहे जेको जॉइंट फैमिली सिस्टम खे टोड़ींदो रहियो आहे। उन जो कारण फ़क़ति औरत जो शऊर न, पर वधंदड़ आबादी, गुरबत ऐं पंहिंजे मुक़ररु कयल मयार खां हेठाएं दर्जे ताईं पहुची वञणु आहे। इख़्लाक़ पंहिंजे कहाणियुनि जे किरदारनि में मर्द किरदारनि जे अंदरि जी अकेलाइप ऐं वेगाणाइप जो ज़िक्र करे थो, जिन मां कुझु त उहे ॾुख आहिनि जेके खेनि तबक़ाती निज़ाम जी अणबराबरीअ सबबु मिलिया आहिनि, या वरी संदन नफ़्सियाती कैफ़ियत जो कारण घरेलू ज़िंदगीअ जा रिश्ता आहिनि। सिंधी अदब में भाभी या भाॼाई मर्द कहाणीकारनि जो पसंदीदा मनफ़ी किरदारु आहे। जीअं औरतुनि लाइ चाहे हू लेखक हुजनि या आम औरतूं हुजनि, पर उन्हनि लाइ ससु, निणान, ॾेराणी मनफ़ी किरदार रहिया आहिनि। माणिक, तारिक आलम ऐं इख़्लाक़ ॿियनि केतिरनि ई अदीबनि जे लिखणनि में उन किरदार जो ज़िक्र मनफ़ी अंदाज़ में थियल आहे। पुट ई थी हिकु माउ जे पेट मां जनमु वठण जे बावजूदु भिन्न अलॻि दुनिया में रहनि था ऐं ॿई हिक ॿिए जे जज़्बनि ऐं अहसासनि खां भिन्न अणवाक़िफ़ आहिनि। ख़ाली पियल खटुनि ते भाॼायूं अची वयूं, भेनरूं कंहिं ॿिए घर जूं खटूं भेनरुनि वञी कंहिं ॿिए घर जूं खटूं वसायूं, ऐं साहुराणनि रिश्तनि जी सांचनि में खेनि पंहिंजो पाण माइपाइणो पियो हूंदो। संदन दिलि में जेको भाइरनि लाइ प्यार ऐं जॻह हुई, उन में ॾेरनि ऐं निणाननि जे लाइ ओतिरी गुंजाइश पैदा न थी सघी हूंदी, छाकाणि त इहा फितरती ॻाल्हि आहे। रिश्ता टिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि। खून जा रिश्ता जेके इंसाननि खे कुदरती तौरु मिलनि था, ॿियो पंहिंजी मर्ज़ीअ सां चूंडियल रिश्ता जिन में दोस्ती शामिल आहे, या उहो रिश्तो जंहिंखे माण्हू पंहिंजे मर्ज़ीअ सां को बि नालो ॾियनि था, उहो आहे मढ़ियल रिश्ता। इहे साहुराणा रिश्ता हूंदा आहिनि। मर्द तोणे औरतूं अहिड़नि रिश्तनि जो भरम रखंदे उन्हनि खे निभाईंदा आहिनि, पर उन्हनि में निभाइण जी कसोटीअ ते औरत खे ई परखियो वेंदो आहे। कुझु औरतूं पाण खे हिकु ॿिए रूप ऐं सांचे में मापाइण जो फ़न सिखी वठंदियूं आहिनि ऐं उन फ़न खे कंप्रोमाइज़ चवंदा आहिनि। अहिड़ियूं औरतूं आम जाम हर घर में नज़र ईंदियूं आहिनि। असांजे समाज में जेकॾहिं जॉइंट फैमिली सिस्टम अञा क़ाइमु या अलॻि रहंदे बि साहुरनि सां मरण घड़ीअ ताईं तोड़ निभाइण वारनि औरतुनि जी घणाई आहे, औरत हुजे या मर्द, पर जॾहिं बहैसियत इंसान जे उन जी शख़्सी आज़ादीअ जे निड़ीअ ते को लत थो ॾिए त उनखे शदीद तकलीफ़ थिए थी। इख़्लाक़ जे मुशाहिदे में यकीनन अहिड़ा मर्द आया हूंदा जेके अहिड़ियुनि औरतुनि जे वर चढ़िया आहिनि जिन ते हाकिमियत जो जज़्बो हावी आहे। उहे पिणु पिदरशाही समाज जो नासूर आहे, जो जॾहिं औरतुनि खे अहिड़ो मौक़ो मिले थो त बराबरीअ जे बदिरां हू हथ में लकड़ झले मर्द खे सरकश घोड़ो सम्झंदे उनखे क़ाबू करण जा ख़्वाब ॾिसण थियूं। इख़्लाक़ कहाणी कोहीड़े में वकोड़ियल पेपर में लिखे थो, कोहीड़े में वकोड़ियल पेर में ते लिखे थो, हाणे मां मशीनी माण्हू आहियां, फीड थियल प्रोग्राम तहत हलां थो, तुंहिंजे ईअं न हूअं न ते उथां वेहां थो, लॻे थो त मुंहिंजो ज़हन कुते जियां ऐं जिस्म गॾह वांगुरु थी वियो आहे। शादीअ खां अॻे साइबरनि पखीअ जियां हुअसि, जिते पाणी उते सुकून, जे ॿिए कंहिं हंधि ते पाणीअ छिक कई त थेलो कुले ते ओॾां उॾार, ऐं हाणे हाउस अरेस्ट आहियां, ख़ूबसूरत बंगलो, तुंहिंजो ख़ूबसूरत चहिरो, गुल, सुठी मानी ऐं ख़्वाहिशूं शादीअ जी ॿी क्लास में क़ैद आहिनि। इख़्लाक़ जूं कहाणियूं पिदरशाही समाज जे खॾ में उछलायल पथर आहिनि, जिन सां कुझु देरि ताईं पाणीअ में गोल गोल दायरा घुमंदा नज़र अचनि था ऐं पोइ गुम थी वञनि था। औरतुनि जी बेवफ़ाई, औरतुनि जी मुहबत में हाकिमियत जो अहसासु, औरतुनि जी लापरवाही, जॾहिं कहाणी ज़िंदगीअ ॾांहुं में मुड़ुसु 3 ॾींहंनि लाइ शहर खां ॿाहिरि थो वञे ऐं संदसि ज़ाल सुस्ती कंदे उनजे कुते जो ख़्यालु नथी रखे, उहे सभु उहिञाण आहिनि त पिदरशाही जी खॾ में पथर उछलायो वियो आहे। मसइलन त औरतुनि खे जा मनफ़ी किरदार इन तरह सां पेश करण बि पिदरशाहीअ ॾांहुं हिकिड़ो इशारो आहे ऐं उन्हनि जे तरफ़ खां हिकिड़ो पथर ई आहे। महिरबानी।